फैसलाबाद नून लीग जे सीनियर नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त असांजी जमायत घर गंद ऐं इल्ज़ाम जी सियासत नाहे कंदी, पर ख़िदमत ऐं कारकर्दगीअ ते यकीन रखे थी। फैसलाबाद में जलसे खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त हकीम राना सनाउल्ला अहिड़ो इलाज कयो ऐं अहिड़ी हिकमत ॾेखारी जो न बीमार थो नज़र अचे ऐं न ई बीमारी, न मर्ज़ थो नज़र अचे ऐं न मरीज़। हुन चयो त नून लीग बदतमीज़ी जो मुक़ाबिलो नाहे कंदी, बदतहज़ीबी जो जवाब नाहे ॾींदी, घर गंद नाहे कंदी, इल्ज़ामनि जी सियासत नाहे कंदी, कंहिंखे चोर नाहे चवंदी। नून लीग जेकॾहिं मुक़ाबिलो कंदी आहे त ख़िदमत में कंदी आहे। संदसि चवणु हो त ख़िदमत में कारकर्दगीअ में नून लीग जो को मुक़ाबिलो नाहे। इन पूरी हुकूमतुनि बावजूद नवाज़ शरीफ़ जे बयाननि में अहिड़ी का बि सिट नाहे जंहिंसां क़ौमी सलामती दाव ते लॻे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।